अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह वबरकातुहू। हिकिड़ी ॻाल्हि कन खोले मुंहिंजा फॉलोअर ॿुधो, मां कंहिंजो बुरो न चाहींदो आहे, न मां बदतहज़ीबो माण्हू आहियां, मां इख़लाक़ी माण्हू आहियां, पर जंहिं मूंखे कमेंट में ग़लति ॻाल्हायो न ऐं मूंखे ख़बर पई उहो सेवण जो आहे, पोइ मां उनजे घर वेंदुसि। त मां हींअर आयो आहियां भट्टी हाउस, सुल्तान भट्टीअ जे दर ते बीठो आहियां। जंहिं ॿाहिरि निकिरी करे मूंखां माफ़ी वरिती आहे, पर जेसिताईं मुंहिंजी लाइफ में माफ़ी न वठंदो त मां हिन ते FIR कराईंदुसि। हे भट्टी हाउस। हाँ शफी मोहम्मद, अस्सलाम वालेकुम। हाँ छा चवंदे, छा थिए मिसाल छा चवंदो, हुन हिकिड़ियूं गारियूं ॾिनियूं आहिनि मूंखे, तव्हां हुनजी माफ़ी वठंदो? हा सही, हाँ जी सही, छा कजे? जी जी भट्टी साहब असांखे नफ़्सियाती लिखियो आहे, चरियो लिखियो आहे, पोइ मां उनजे दर ते बीठो आहियां। अच्छा छा करणु खपे? पड़ोसी सर ॿुधायो, तव्हां शहर जा हो, छा करणु खपे? छा करणु खपे? इहो कमु ख़राब पियो करे, जेको कमु पियो करी न इहो असांखे बचे थो न। छा करणु खपे तव्हां ॿुधायो, जेको वो सजेशन आहे ॿुधायो। अच्छा छा आहे जो ही माण्हू हींअर किरोना ही न दरगाह बंदि हो, क्रेक थी चुका आहिनि, हिनखे ख़बर न आहे त ॿिए जी इज़त छा आहे। पंहिंजी पाड़े जी तिखी ॻाल्हि बि बर्दाश्त नथी थिए। ही मूंखे कमेंट में लिखंदा चरियो ऐं नफ़्सियाती माहिरनि खे छॾींदुसि। त मां हिकु दफ़ो ॿीहर ॿुधायां त लालदास जे पासे में भट्टी हाउस, त जंहिं बि मूंखे कमेंट में घटि वधि ॻाल्हायो, जंहिं बि ॻाल्हायो सुठो माण्हू तूं त मां उनजे घर ईंदुसि। छो जो माण्हू हींअर तहज़ीब टपाए चुका आहिनि, इज़त वारा आहिनि ई कोन। इहो इंसान जी जज़्बात हूंदी आहे। त सुल्तान भट्टी हींअर बाईपास करायो आहे, बीमार आहे। हाणे हीअ वरी जेॾी महिल इदारे में ईंदो न त जेको मां हिन सां हशर कंदुसि, छाकाणि तॾहिं मुंहिंजी हिननि ज़ालिमनि मां जान छुटंदी, हूअं न छुटंदी। असां कंहिंखे बुरो न चऊं, हीअ असांखे फेसबुक ते घटि वधि ॻाल्हाइनि, बुरो ॻाल्हाइनि। त ओवरऑल अॼु मां पंहिंजे सेवण कलंदर जी नगरीअ में बि ॻाल्हि थो कयां, मां कंहिंखे बुरो न चवंदो आहियां, मां सभिनि लाइ भलो चवंदो आहियां। शादी हुजे, ख़ुशी हुजे, गामी हुजे, रांदि हुजे, नवाज़ हर हंधि लाइव, नवाज़ गैर सियासी माण्हू, असां फ़क़ीर माण्हू सभिनी खे दुआऊं कयूं, तव्हांजा बच्चा आबाद हुजनि, तव्हांजो पाड़ो आबाद हुजे, नालियुनि जा कम करायूं, रोडनि जा मां कम करायां। तव्हां असांखे नफ़्सियात चयो। जंहिं बि अॼु मां 23 फेबरवरी 10:08 ते अॼु इहो पंहिंजो मौक़ुफ़ थो ॾियां, जंहिं मूंखे ग़लति कमेंट कई न, मां उनजे घर वेंदुसि, मां उनखे न छॾींदुसि। इहो अॼु मुंहिंजो प्लेटफॉर्म तां सख़्तु मौक़ुफ़ अथव। हिन वीडियो खे वायरल कयो ऐं मुंहिंजे जज़्बात ऐं मूवमेंट खे अॼु तव्हां ॾिसी छॾियो त घर खां वधीक केरु कंहिंजो कुझु नथो करे सघे। केरु बि हुजे, मां न छॾियांसि।